अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ॻाए पियो जाॻाए पियो सिंधी शाइरी। शाइर उस्ताद बुखारी, छपाईंदड़ रोशनी पब्लिकेशन, कंडियारो सिंध, 1999 ईस्वी। हमरचो। लाबारे ते अचो अचो ज़ाले मुड़से मचो मचो ॿुढो ॿुढो बचो बचो हमर चोड़े हमर चो। लाबारे ते अचो अचो ज़ाले मुड़से मचो मचो ॿुढो ॿुढो बचो बचो हमर चोड़े हमर चो। ड्रंब ड्रंबा ड्रंब दोलारी सट 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 वंगारी गॾिजी ॻायो झूमो नचो हमर चोड़े हमर चो। जेॾां केॾां लाबारा हेॾां होॾां होकारा वधंदा वधंदा वेझो अचो हमर चोड़े हमर चो। हथ में ॾाटरा सोभारा लोक बुखारी लाहियारा ॾूर ॾुकर ऐं थींदो ॾचो हमर चोड़े हमर चो। ॿियो गीत आहे। फटे तब कीन कटे तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती पकी। फटे तब कीन कटे तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती पकी तती थधी कीन थके तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती पकी। ॻाढ़नि टांडनि ते नचंदी वई साड़ो पारनि में मचंदी वई जीअं तती तीअं मती तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती पकी। अल्फ़ असांजी उल्फ़त अणझल बे पेजे ॿेई पल पल पढ़ूं पिया यार पटी तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती पकी। डूंगर खां बि ॾहूणी जानी सागर खां बि सौणी जानी ओ वॾी वॾी ॾाढी वॾी तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती पकी। नगर नगर को नाद वॼे पियो इश्क़ थियो उस्ताद वॼे पियो वॼे पई सिंधू सॼी तुंहिंजी मुंहिंजी दोस्ती पकी।